लाड़काना अवामी इतिहाद इन जे पोयों काफ़ी डिस्कशन असांजी बि थी आहे। तव्हांखे बि पाण ख़बर आहे त JUI ऐं GDA उते विढ़नि था तव्हांजे ख़िलाफ़, और इहा बि कोशिशि थी कुझु ॾींहं अॻु में त JUI-F सां पीपल्स पार्टी इतिहाद करे ॻाल्हियूं थियूं, पर उहे ख़तमु थी वियूं, कंहिं नतीजे ते कोन पुगियूं। छा चवंदो इन हवाले सां? अला लाड़काणो इतिहाद त ख़तमु थी चुको आहे। लाड़काणे इतिहाद में हिकिड़ो JUI हुई, ॿियो उन्नड़ दोस्त हुया, टियों अब्बासी वारा साहब हुया। असां उन्नड़ इतिहाद हाणे उन लाड़काणा इतिहाद जो हिसो नाहे रहियो, जंहिंजे करे लाड़काणा इतिहाद त उन नमूने सां हाणे आहे ई कोन। ठीकु आहे, हिक ॿिए जी मदद सां जेकॾहिं के बीहनि था, अदा हू गोए हू मैदान, असीं उन्हनि जी मुक़ाबिलो कंदासीं। निसार साहब, पीपल्स पार्टी में तमामु घणा माण्हू आया। हाणे पीपल्स पार्टी जे अंदरि बि उहे माण्हू जेके MP ऐं मिनिस्टर रहिया, उनखे टिकट न मिली त उन्हनि जो बि फॉर्म उते आहे, उहे बि आज़ाद हैसियत में इलेक्शन। पीपल्स पार्टी वर्सेस पीपल्स पार्टी आहे। पीपल्स पार्टी बमुक़ाबला पीपल्स पार्टी आहे कुझु ज़िलनि जे अंदरि। तव्हां पाण हाणे क़बूल कयो त हिते मुख़ालिफ़ इतिहाद कोन्हे, पर हिते पीपल्स पार्टी वर्सेस पीपल्स पार्टी आहे। तव्हां पाण हाणे एतिराफ़ कयो त साईं इहो वॾो साईं इतिहाद ठही असांखे मुसीबत में विझे थो पियो, पर मां चवां थो इहा हक़ीक़त न आहे। असांजा के दोस्त आहिनि जिन अहिड़े क़िस्म जो रवैयो रखियो आहे। मां उन्हनि खे वरी गुज़ारिश कंदुसि त पार्टीअ जो जेको फ़ैसिलो आहे उनखे क़बूल करे पंहिंजा विड्रॉल करे छॾनि, पार्टी जे टिकट वारनि जी मदद कनि, ऐं असां सभई हिकिड़ी पार्टी गॾिजी सॼी पंहिंजी क़िस्मत बदिलाइण जी कोशिशि कयूं।